अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केर पे ॻाल्हायो? मां जान से पियो ॻाल्हायां गुलशन हदीद मां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? जी जी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हांजो प्रोग्राम तमामु ज़बरदस्त हली रहियो आहे। तव्हां ठीक ठाक आहियो? तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह सॼी टीम? जी सभु ठीकु आहिनि। अच्छा, हिकिड़ो सुवालु पुछां तव्हां खां? जी जी। सवाल इहो आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेको मोबाइल आहे न असांजो, उहा सभिनी जे में हिकु ई हूंदी आहे? स्क्रीन? न, उन खां अलावा? हिन खां अलावा सभिनी में हिकु हूंदी आहे। जी। पोइ हाणे इहो एतिरो न पियो सम्झ में अचे छा। अच्छा ठीकु आहे, को मसइलो न आहे। ॿियो कुझु ॿुधाईंदो तव्हां? ॿियो असां तव्हांखे जेको आहे सो उर्दू पोइट्री मां 3-4 लाइनूं ॿुधाईंदासीं। जी ॿुधायो। तू ख्वाब की तरह सच्चा बहुत था, धोखा था मगर अच्छा बहुत था, आहा। और तू मेरा ही है ये गलत फहमी थी मेरी, ओहो। शायद मेरी मिन्नत का धागा बहुत कच्चा था। ओहो हो। पोइ हाणे छा कंदव तव्हां? बसि हाणे असां बसि अलाह अलाह करे चुप करे वेही रहंदासीं। हो चुप करे वेहनि, बसि असां हाणे छा कंदासीं? हाणे हिक ॿिए सां विढ़ंदासीं कोन। हलो बस ठीक है, वरी मेहरबानी। थैंक यू सो मच। पंहिंजो ख्याल रखिजो।